अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इलाइक़े ख़बरुनि सां गॾु मां आहियां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, काज़ी अहमद में डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद म्यूज़ियम ऐं लाइब्रेरी जो दौरो कयो। असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद, बाबर ख़ान निज़ामाणी, मुख़्तियारकार अहमद इक़बाल उजण, ज़ुबैर अहमद मल्हा, हुसैन बख़्श ऐं ॿियनि सां गॾु सिंध जे मशहूरु सुगड़ फ़क़ीर हाजी मियांदाद सैलानी चांडियो पारां क़ाइमु कयल म्यूज़ियम ऐं लाइब्रेरी जो दौरो करे जाइज़ो वरितो। फ़क़ीर हाजी मियांदाद सैलानी चांडियो ऐं रिज़वान अली चांडियो पारां आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। नाज़रीन, ॾोकिरी लॻ कार कल्टी थियण सबबि ॿ ॼणा फ़ौत थी विया ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ बाबल जरवार जो रहवासी एहसान जरवार ऐं ॿलहड़ी जो रहवासी अहसन अंसारी फ़ौत थी विया, जॾहिं त मिठल ॾेरो ऐं अली नो ॾेरो सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते वारसनि पहुची फ़ौत थियल नौजवाननि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे ॾोकिरी इस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़ख़्मियुनि जी हालति नाज़ुक हुजण करे खेनि लाड़काणो इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, सेकेंड लॻ 3 सालनि खां बंदि पियल स्कूल खोलाइण लाइ ॿारनि एहतिजाज कयो आहे। ॻोठ जे नेक मर्द लाहौती मक्सी जो चवणु हो त 3 सालनि खां तालीम खाते जे ऑफिसरनि जा पंध करे दरख़्वास्तूं ॾेई रहिया आहियूं, पर अञा ताईं उस्ताद मुक़ररु नाहे थी सघियो। हिन चयो त 5हों पास करे वेंदड़ शागिर्दनि खे को सर्टिफिकेट बि नथो ॾिनो वञे त जीअं 6हीं क्लास में दाख़िला वठी सघनि। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त स्कूल खोलाए उस्ताद मुक़ररु कयो वञे त जीअं ॻोठ जा ॿार तालीम हासिलु करे सघनि। नाज़रीन, लाड़काणे शहर जे रहमतपुर पाड़े वासी उस्ताद पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। उस्ताद निज़ामुद्दीन जतोई जो चवणु हो त 9 साल अॻु तालीम खाते जे अमलदारनि मूंखे घोसड़ू ॼाणाए मुंहिंजी पघार बंदि करे छॾी, पर मां कर्ज़ु खणी बि 3 साल मुसलसिल ड्यूटी ते वियुसि। हिन वक़्तु मूं वटि कुझु बि न आहे। पघार बंदि हुजण सबबि कर्ज़ी थी वियो आहियां। मुंहिंजा मासूम बचा बुखूं कटण ते मजबूर थी विया आहिनि। हिन सिंध जे निगरान वॾे वज़ीर तालीम खाते जे सूबाई वज़ीर, सेक्रेटरी तइलीम ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी पघारूं जारी कयूं वञनि त जीअं मां पंहिंजे घर भातियुनि जो पेट पालण सां गॾु ड्यूटी सरअंजाम ॾेई सघां।